तव्हांखे तव्हांजे सभिनी अमलनि मां भले में भले अमल जे बारे में ॿुधायां। तव्हांजा जेके बि अमल आहिनि, जेके बि अमाल कयो था, उन्हनि सभिनी अमलनि में तव्हांखे भले में भलो अमल ॿुधायां। साईं करीमन फरमायो अहिड़ो अमल वरफ़इहा फी दरजातिकुम, जेको अल्लाह वटि तव्हांजे दर्जनि खे बुलंद कंदो। ऐं वख़ैरिन लकुम मिन इन्फ़ाक़िल ज़ाति वल वर्क़ि, हेॾा तव्हां अल्लाह जी राह में सोन ऐं चांदी अल्लाह जी राह में ख़ैरात कयो। सोन जा ढेर हुजनि, चांदीअ जा ढेर हुजनि, उहे अल्लाह जी राह में ख़ैरात कयो। सोन ऐं चांदी जे ख़ैरात करण खां भलो अमल तव्हांखे ॿुधायां। सुभान अल्लाह। वरी साईं ख़ैर लकुम अन तल्क़ू अदुवकुम फ़तद्रिबू अनाकुम व यद्रिबू अनाकुम, तव्हां काफ़िरनि सां जिहाद करण जे लाइ वञो, तव्हां उन्हनि जा कंध कपियो, काफ़िरनि खे अल्लाह जी राह में मारियो, तव्हांजो विढ़ंदे विढ़ंदे तव्हां बि शहीद थी वञो। इन जिहाद खां, इन शहादत खां, इन ग़ज़ा खां मां अल्लाह जो नबी तव्हांखे अञा भलो अमल ॿुधायां। सुभान अल्लाह। जिहाद खां भलो अमल, शहादत खां भलो अमल, सोन चांदी रब जी राह में ख़ैरात करण खां भलो अमल, अल्लाह ताला वटि दर्जात जी बुलंदी वारो अमल, पाकीज़ा बनाइण वारो अमल। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, कहिड़ो अमल आहे ॿुधायो? हैरत में पइजी विया सहाबी, फर्द हैरत में मोहब्बत में अर्ज़ करण लॻा, या रसूल अल्लाह ॿुधायो कहिड़ो अमल आहे? क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुव ज़िक्रुल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह जो ज़िक्र। सुभान अल्लाह। अल्लाह अल्लाह करण, अल्लाह की याद। जेको माण्हू अल्लाह खे याद करे, रब जो वेही ज़िक्र करे, अल्लाह ताला खे याद करे, इहो अल्लाह जो ज़िक्र करण, रब खे याद करण, अल्लाह अल्लाह करण शहादत खां भलो अमल आहे, जिहाद खां भलो अमल आहे। इहो अमल तव्हांजो ख़ैरात खां भलो अमल आहे, इताब ॾियण खां भलो अमल आहे। तव्हांजे हर ॾींहुं अमलनि में भले में भलो अमल तुंहिंजे दिल पर नबी फरमायो। अल्लाह सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। साईं करीम फरमाया मसलुल लज़ी यज़कुरु रब्बहु वल्लज़ी ला यज़कुरु रब्बहु, उन्हनि माण्हुनि जो मिसाल जेके अल्लाह जो ज़िक्र कनि था ऐं जेके अल्लाह जो ज़िक्र नथा कनि। इन ॿिन्ही टोलनि जो मिसाल इहा मसलुल हय्य वल मय्यत, जीअं चेहरे ऐं मय्यत जो मिसाल आहे। जेको अल्लाह जो ज़िक्र नथो करे उहो मुर्दो, उहो मय्यत आहे, हलंदड़ फिरंदड़ तुरंदड़ साह खणंदड़ मय्यत आहे। जेके अल्लाह जो ज़िक्र कनि था ज़िंदा हयाती आहे। सुभान अल्लाह। इहे ज़िंदा ला यकुन क़ौमुन यज़कुरुल्लाह अज़्ज़ व जल्ल इल्ला हफ़ज़हुमुल मलाइका व ग़शियतहुमुर रहमा। जॾहिं को माण्हू अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे या कोई दोस्त वेठी गई मजलिस सजाए वेही चवंदा आहिनि अल्लाह अल्लाह, ज़िक्र कंदा आहिनि, मदीने वारे साईं फरमायो हफ़ज़हुमुल मलाइका, अल्लाह जा मलाइका खे चौधारी घेरे वठंदा आहिनि। सुभान अल्लाह। ग़शियतहुमुर रहमा, ऐं उन सभिनी जे मथां अल्लाह जी रहमत खे लपेटे छॾींदा आहिनि। व नज़लत अलैहिमुस सकीना, उन्हनि जे अंदर ते अल्लाह ताला जी रहमत ऐं सुकून नाज़िल कंदा आहिनि। व ज़करहुमुल्लाहु फी मन इंदहु, ऐं अल्लाह ताला उन्हनि जो ज़िक्र पंहिंजे मुक़र्रब मलाइकनि में कंदो आहे। जेके मुक़र्रब फ़रिश्ता अल्लाह जा आहिनि, रब काइनात उन्हनि खे ॿुधाईंदो आहे, ॾिसो मुंहिंजा पाणा कीअं कफ़ारी मस्जिद में वेही अल्लाह जो ज़िक्र। सुभान अल्लाह। नालो वठी रब फरमाईंदो आहे, केॾी ख़ुशनसीबी आहे मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाई, मुंहिंजा अज़ीज़ो, केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे। असां गदला, असां गुनहगार, असां ऐबदार, कहिड़ी असांजी हैसियत, असांजो ज़िक्र जेकॾहिं के वॾेरे वटि थिए, के अमीर वटि थिए, के दुनियादार जी सोबत में थिए, ऐं उते असांजो को दोस्त हुजे, उहो अचे असांखे ॿुधाए वाह फिलाणे ख़ान तुंहिंजो नालो वरितो, फिलाणे वॾेरे तुंहिंजो नालो वरितो, केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे जो अहकमुल हाकिमीन अल्लाह, रब्बुल आलमीन अल्लाह, अल्लाह जेको पालनहार आहे, जेको मौजूदात जो रब आहे, जमादात जो रब आहे, हैवानात
तो मुकर्रब मलाइकन में वेही तो फकीर जो नालो वठी केडी वडी खुशनसीबी आहे। सुभान अल्लाह। तवां चाहियो था तवां जो जिक्र रब कायनात सुनाए, तवां चाहियो था मलाइकन में नाम जिक्र दे जवाब जो मूंखे जे चाहियो था तवां जो नालो अल्लाह वठे तो मुंहिंजा दोस्तो तवां चओ अल्लाह हर वक्त या तमाम अल्लाह जॾहिं को माण्हू अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे मां अल्लाह जो मजलिसी बणिजी वेंदो आहियां। फरमायो जेको अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे रब खे यादि कंदो आहे क़ुर बि फरमाए फज़कुरूनी अज़कुरुकुम तू मूंखे यादि कर मां अल्लाह वरी तोखे यादि सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हे क़ुर जो ऐलान रब तो फरमाए मुंहिंजा दोस्तो अल्लाह जो फरमाए मुंहिंजो मालिक तो फरमाए मुंहिंजो खालिक तो फरमाए तव्हां मूंखे यादि कयो मां अल्लाह तव्हांखे हाय हाय केॾी वॾी नेमत केॾी वॾी ख़ुशनसीबी आहे। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में अची वञे इहो नंढड़ो नंढड़ो नुक़्तो असांखे सम्झ में अची वञे जो मालिक परवरदिगार असांखे यादि करे असांजो मजलिसी बणिजी वञे अल्लाह असांजे क़रीब थी वञे। रब तो फरमाए ए माना हदीस कुदसी आहे तूं मूंदे हिकिड़ी गिरात वेझो थी मां अल्लाह तोॾे हथ वेझो थी हथ वेझो थी मां गिरात वेझो थी माना तूं अल्लाह ॾे हली आहे मां अल्लाह थोरी तुंहिंजे क़रीब थी अल्लाह जे वेझे अचण मां छा मुराद तव्हां अल्लाह जे ज़िक्र सां ॻाल्हायो अल्लाह जे ज़िक्र सां मोहबत रखण वारा घणो ज़िक्र करणु माने के अल्लाह जे करीब करे छॾे जे अल्लाह जी क़ुर्बत चाहियो था अल्लाह जी मईयत चाहियो था अल्लाह जी सोबत चाहियो था अल्लाह जी मोहब्बत चाहियो था विलायत चाहियो था दर्जा चाहियो था बुजुर्गी चाहियो था मकामात चाहियो था जन्नत चाहियो था दीन चाहियो था दुनिया चाहियो था आखिरत चाहियो था उक़बा चाहियो था मुंहिंजा दोस्तो तन सभिनी जो हल हिकिड़ो आहे उहा आहे अल्लाह जो ज़िक्र सुभान अल्लाह अल्लाह जो ज़िक्र अहिड़ी बेमिसाल शइ आहे अल्लाह जो ज़िक्र सभु वज़ीफ़ा हिकु पासे कयो अल्लाह जो ज़िक्र हर ॾींहुं वज़ीफ़ा सुभान अल्लाह। तव्हां परेशान आहियो त रिज़्क़ में कमी आहे रोज़ी में तंगी थी वई आहे असांखे पूरी नथी पवे कारोबार में तंगी थी वई आहे पैसे जे लाइ परेशान आहे तव्हां अल्लाह जो ज़िक्र कयो ॾिसो अल्लाह कीअं थो तव्हांजी पूरी तव्हां बीमारी जे करे परेशान आहियो अल्लाह जो ज़िक्र कयो ॾिसो अल्लाह कीअं थो तव्हांजी बीमारी लाहे तव्हां परेशान आहियो अल्लाह जो ज़िक्र कयो ॾिसो अल्लाह कीअं थो तव्हांजी परेशानी लाहे तव्हां तंग दस्त आहियो अल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह ॾिसो कीअं थो तव्हांजी तंगी लाहे तव्हां कर्ज़ी आहियो अल्लाह जो ज़िक्र कयो ॾिसो अल्लाह कीअं थो तव्हांजा कर्ज़ लाहे कहिड़ी मुसीबत आहे जेको अल्लाह जो ज़िक्र नथो लाहे हर नेमत अल्लाह जो ज़िक्र अदा कंदो मुंहिंजा दोस्तो कसरत सां अल्लाह जो ज़िक्र कयो अल्लाह जो ज़िक्र कसरत सां कयो घणो ज़िक्र कयो घणे ज़िक्र करण वारा अल्लाह जा महबूब बणिजी वेंदा सुभान अल्लाह। पंहिंजी आदत बनायो अल्लाह जो ज़िक्र पंहिंजी आदत बनायो अल्लाह जो ज़िक्र असांजे रग रग में समाए थी वञे अहिड़ो ज़िक्र सां दिलि लाइ असांजो मुर्शिद करीम फ़क़ीर हुयो दादू शहर में वफ़ात करे वियो डॉक्टर आया चवंदे हिनजी दिलि हले थी पई वफ़ात खे साह नथो खणी सघे साह नथो हले कलाक गुज़री वियो 2 कलाक गुज़री विया 4 कलाक गुज़री विया हीअं हो कननि में लॻाए चवनि पिया फ़क़ीर ज़ाकिर हुयो हीअं जो अंदरां पिया अचे अल्लाह अल्लाह दिलि मां फरमायो माण्हू
मानो अल्लाह जो जिक्र करे पान मरी वेंदो कब्र में पइजी वेंदो उनजी दिल अल्लाह जे जिक्र में जाए सुभान अल्लाह हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि फ़कीर हुयो सो वफ़ात करे शान का मेडिकल कॉलेज लालकोटे में वफ़ात करे वियो डॉक्टर जो बाबा दिल हले थी गई पीर मिठा साईं फ़कीर हुयो काफ़ी वक्त गुज़रियो उनजो ये कोन छॾींदासीं थी सके तो असां कीअं पे डेथ सर्टिफिकेट ठाहे ॾियूं हे त हिन जी दिल हले थी पई वक्त गुज़रियो काफ़ी ॾींहं जो पहर गुज़री विया उनजी दिल हले पई फ़कीरनि ॿुधायो बाबा हिन जी दिल हिन जे करे थी हले पई जो हिन जे क़ल्ब ते हिकिड़े कामिल वलीअ जी आंग पयल आहे सुभान अल्लाह पीर मिठे हिन खे ज़िक्र सेखारियो उहे डॉक्टर हली आया पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि क़िबला जेको हुन फ़कीर खे दिल जो क़ल्बी ज़िक्र सेखारियो हुयो जेको मरण खां पोइ हुनजी दिल जारी हुई असांखे ख़ुदा ना इहा शइ सेखारियो असांजी दिल मुर्दा थी वई आहे उन यार जो नालो वठो असांजी दिल ज़िंदा थी वई सुभान अल्लाह या दोस्तो तव्हां बि अल्लाह जो ज़िक्र कयो त तव्हांजी दिल जेरी थिए दिल में अल्लाह जी मोहब्बत पैदा थिए सभु लज़्ज़तूं तव्हां विसरी वियूं अल्लाह जी ज़ात जो कसम मां रब जे घर में वेठो आहियां तव्हां सभु सुकून विसरी वेंदा जे अल्लाह जे नाले जो सुकून हासिल थी वई अल्लाह जे ज़िक्र जी मोहब्बत हासिल थी वई अल्लाह ताला का दुआ है रब शाह असांखे ज़िक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए रब असांखे पंहिंजे ज़ाकिरनि में शुमार फरमाए पंहिंजे ख़ासि मुक़र्रब वारनि में शुमार फरमाए जंहिंजो तज़किरो अल्लाह पंहिंजे मुक़र्रब मलाइका में फरमाए Allah